नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त भान सईदाबाद जे सहाफ़ी निज़ामुद्दीन जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ कलम धड़नि जो एहतजाज मुज़ाहिरो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेड़ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अली संचांडियो। फैज़ाबाद में मौजूद आहियूं। अॼु सहाफ़ी निज़ाम गंभीर जे गिरफ़्तारी ख़िलाफ़ सहाफ़ी बिरादरी जो एहतजाज जारी आहे। असीं एहतजाज कंदड़ सहाफ़ी दोस्तनि खां न्यूज़ वठंदा आहियूं। छा चवणा जो जेको पोरियो आहे उहो सहाफ़ियुनि जो पोरियो त बाज़ार त कोन्हे को, पर हीउ मज़लूम माण्हुनि जो पोरियो आहे जेके उन्हनि कलम ज़रिए उनजो आवाज़ एवन ताईं पहुचे थो। असांजे सिंध जो, असांजे भान जो, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। सीनियर सहाफ़ी निज़ामुद्दीन गंभीर ते जेको सेवण पुलिस आहे कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हिकु जाली आमिल जे ख़िलाफ़ निज़ामुद्दीन गंभीर लिखियो। हाणे उहा पुलिस जाली आमिलनि खे प्रोटेक्शन ॾेई उन्हनि जे ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया था वञनि। जे मथां इहो हिकिड़ो सिंध जे सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ हिकु ट्रेड छॾियो। सहाफ़ियुनि खे हथ वठी उन्हनि खे हिरासमेंट कयो थो वञे, उन्हनि ते कूड़ा केस कया था वञनि। असीं सख़्तु लफ़्ज़नि में सिंध जे हिकिड़े जेके लफ़्ज़नि में मज़मत था कयूं। असांजे जेको निज़ाम गंभीर आहे उनखे SHO सेवण बिना जवाज़ गिरफ़्तार करे कूड़ो केस करे दहशतगर्दी जो, ऐं असीं फ़ौरन इहो माना मुतालबो था कयूं सिंध हुकूमत खां त असांजे सहाफ़ी ते कूड़ो केस ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में असीं एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कुछ ॾींहं पहिरियां सेवन शरीफ में भान रिपोर्टर निज़ामुद्दीन गंभीर हिकु जाली आमिलनि ख़िलाफ़ ख़बरूं हलायूं हुयूं, जंहिंखां पोइ उतां जा जाली आमिल पंहिंजी बिब भरण ख़ातिर आपे मां निकिरी विया ऐं हिन जे ख़िलाफ़ ग़लति वावेला ऐं प्रोपेगेंडा कंदा रहिया। इन जे गिरफ़्तारीअ जे ख़िलाफ़ सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत था करियूं ऐं आज सिंध ऐं सिंध हुकूमत खां जेको घुर था करियूं त निज़ाम गंभीर खे जल्द आज़ादु कयो। भान सईदाबाद जे सीनियर सहाफ़ी निज़ामुद्दीन गंभीर ते हथ ठोकियो, पुलिस केस दाख़िल करे उनखे हिरासान करे लाकअप करे छॾियो आहे। असीं सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो था करियूं, IG सिंध खां इहो मुतालबो था करियूं त सहाफ़ियुनि ते जेके कूड़ा केस करे उन्हनि खे हिरासान कयो थो वञे, फ़ौरन उहे कूड़ा केस ख़तमु करे खेनि सहाफ़ी निज़ामुद्दीन गंभीर खे आज़ादु कयो वञे। बिरादरी जा न्यूज़ ॿुधायो चवणु आहे त निज़ामुद्दीन गंभीर खे फ़ौरन आज़ादु करे ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन वरी चैनल सां गॾु अली संचांडियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।